दोस्तों पंहिंजा वेठा जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हांखे मां कल्ह ई ॿुधायो हो त जेको आहे जाबर वारा फासी चुका आहिनि। हाणे सिकू वारो ॾंड बि जेको आहे चाकर ख़ान जाबर वारनि ते रखंदो। तव्हां ॾिठो त 15 लख रुपया उहे चाकर ख़ान रेड़े रखिया कंहिंजे मथां, जाबर वारनि जे मथां। हाणे जाबर ऐं कासिम पाण में विढ़ंदा, इहे परेशान थींदा ऐं हसीना ॾे फ़ोनूं हणंदा। हसीना चवंदी मुंहिंजो को वास्तो न आहे, सिकू ॼाणे तव्हां ॼाणो, मां तव्हांखे हिकु 10 रुपया बि कोन ॾींदुमि। हाणे 5 लख जी लालच में 10 लख हो भरियऊं, 15 लख हो, 25 लख, यानी हिननि खे 5 लख जी लालच ॾिनी हुई हसीना। 2.5 लख खणनि पिया जाबर ऐं कासिम विरहाए। हाणे 15 लख ही हसीना कोन ॾींदी। हाणे जाबर जो मज़ो थींदो आहे। जाबर जहिड़ो उठ हाणे फाथो आहे, अहिड़ो फाथो आहे जो यादि कंदो दोस्तो सच में ड्रामे में मज़ो हाणे ईंदो। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।